नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। टरो आदमबड़ सां ॻोठ संजर खान जूणेजो में मोहम्मद खान जूणेजो ऐं राजा ख़ासकेली जी सरपंच हेठि ख़ासकेली ऐं मकरानी धुरियुनि विच में हलंदड़ तकरार जो जिरगो थियो आहे। जिरगे दौरान नौजवान अकबर ख़ासकेली जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते मकरानी धुर मथां 42 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर करण नाज़रीन टंडो आदमा जिते ॻोठ संजर खान जूणेजो में मोहम्मद खान जूणेजो ऐं राजा ख़ासकेली जी सरपंच हेठि ख़ासकेली ऐं मकरानी धुरियुनि विच में हलंदड़ तकरार जो जिरगो थियो आहे। जिरगे दौरान नौजवान अकबर ख़ासकेली जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते मकरानी धुर मथां 42 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। खबर मां पिया टडो आदम मां जिते ॻोठ संजर खान जूणेजो में मोहम्मद खान जूणेजो ऐं राजा ख़ासकेली जी सरपंची हेठि ख़ासकेली ऐं मकरानी धुरियुनि विच में हलंदड़ तकरार जो जिरगो थियो आहे। जिरगे दौरान नौजवान अकबर ख़ासकेली जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते मकरानी धुर मथां 42 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। नाज़रीन खबर मां ॾियूं पिया टंडो आदमबड़ सां ॻोठ संजर खान जूणेजो में मोहम्मद खान जूणेजो ऐं राजा ख़ासकेली जी सरपंची हेठि ख़ासकेली मकरानी धुरियुनि विच में तकरार जो जिरगो थियो आहे। जिरगे दौरान नौजवान अकबर ख़ासकेली जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते मकरानी धुर मथां 42 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे।